अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान नेवी अरबी समुंड में अरबे रुपयनि जी मालियत जी मंशात पकड़े दुनिया खे हैरान करे छडि॒यो। अमरीकी सैंड कॉम पारां कामयाब कार्रवाई ते पाक नेवी खे खराज तहसीन पेश। अमरीकी सैंड कॉम पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त कार्रवाई सऊदी अरब में क़ाइम गडि॒यल टास्क फोर्स 150 सां लाॻापियल PNS यरमूक कई। सिर्फ़ 48 कलाकनि में पाकिस्तान नेवी ॿिनि ॿेड़ियुनि मां अरबे रुपयनि जी मंशात पकड़े वरिती। सऊदी रॉयल नेवी जो कमांडर कामयाब कार्रवाई खे आलमी ताउन जो बहितरीन मिसाल करार ॾेई छडि॒यो। पाकिस्तान सां ॿीहर जंग न कजो, अमरीकी सदर भारत खे ख़बरदार करे छडि॒यो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म सां वापार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। भारत रूस खां वधीक तेल ख़रीद न कंदो। व्हाइट हाउस में ॾियारी तक़रीबी ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त वापार ज़रिए मामला हल करे ॾिया आहियूं। भारत जंग समेत दुनिया में 8 जंगियूं वापार ज़रिए रोकरायूं। पाक भारत जंग दौरान भारत जा 7 जहाज किराया विया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी जी दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत कणिक जो इमदादी अघु मुक़ररु कयो। आबादकारनि खे मुनासिब क़ीमत मिलंदी तॾहिं उहे कणिक पोखींदा। मुल्क जो फीथो ऐं मईशत वापारी बिरादरी हलाए थी। वापारियुनि खे सहूलतूं ॾींदासीं त मुआशी सूरतहाल बहितर थींदी। कराची में काटे ऑफिस जे दौरे दौरान तक़रीब ख़िताब कंदे शर्जील मेमण वधीक चयो आहे त सदर चीन जे दौरे दौरान चीनी सीड़पकारनि खे सीड़पकारी जी दावत ॾिनी। आसिफ अली ज़रदारी चीनी सीड़पकारनि खे चइनी सूबनि में सनतूं लॻाइण जी दावत ॾिनी। सदर ज़रदारी इंडस्ट्री लाइ चीनी सीड़पकारनि खे मुफ़्त ज़मीन ॾियण जी बि आश कई आहे। दाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त बोर्ड सबब 4 सैकड़ो खां वधीक तरक्की जो हदफ़ हासिल करणु मुश्किल आहे। पाकिस्तान मुआशी महाज़ ते अहम कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। नाणे जे ज़ख़ीरनि में बहितरी ऐं पॉलिसी रेट में लाथ आई आहे। नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त महांगाई जी शरह हाणे सिंगल डिजिट ते अची वई आहे। पाकिस्तानी मुआशी कामयाबियुनि खे आलमी सतह ते साराहियो पियो वञे। गुज़िरियल माली साल मुल्क जी GDP में 3 सैकड़ो इज़ाफ़ो थींदो। पुलिस जे बुलेट प्रूफ गाॾियुनि ते वफ़ाक़ ऐं KPK जे तकरार में बलूचिस्तान हुकूमत बि मैदान में लही पई। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ गोगटी चयो आहे त KPK वारा बुलेट प्रूफ गाॾियूं नथा वठनि त असांखे ॾेई छॾियो। KPK वांगुरु बलूचिस्तान बि दहशतगर्दी सबब मुतासिर आहे। सरफराज़ गोगटी पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त बलूचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइतन क़दमनि लाइ वधीक हिफ़ाज़ती सामान जी ज़रूरत आहे। शिकारपुर में मुख़्तलिफ़ केसनि में इनाम रखियल 50 खां वधीक ॾोहारी पुलिस वटि पेश। सिंध सरकार जे सरेंडर पॉलिसी तहत 72 ॾोहारी ॾोहनि जी दुनिया खे अलविदा चए पुलिस वटि पेश थिया। पुलिस आॾो पेश थियलनि में 82 केसनि में घुर्बल निसार सबसोई, 39 केसनि में घुर्बल लाडो तेगाणी ऐं ॿिया शामिल। सरेंडर पॉलिसी प्रोग्राम में सूबाई घरू वज़ीर सियासत लंचार ID सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿिया शरीक। दादू जी अदालत BPMP आबिद सुंदराणी जी पक्की ज़मानत मंज़ूर करे वरिती। दादू जे एडिशनल सेशन जज 4 तारिक अली सांकरो जी अदालत में हिकु नेंगरी समेत 3 ॼणनि जे अॻवानी भंग घुरण वारे केस जी ॿुधणी। BPMP आबिद सुंदराणी अदालत में पेश थियो। अदालत आबिद सुंदराणी जे 50,000 रुपयनि जे मुचलकन एवज़ पक्की ज़मानत मंज़ूर कई। औरत हमीदा डहर ऐं ॿिनि 3 ॼणनि जे अॻवानी भंग घुरण वारे मामले जो BPMP आबिद सुंदराणी मथां केस दाख़िल करायो हो। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो पारां ॿी शादी करण जो इंकशाफ। आसिफ जोखियो जी पहिरीं घरवारी अदालत पहुची वई। वसंती जोखियो मुड़ुस आसिफ जोखियो खां खुला ऐं माहवार ख़र्च लाइ ठठे जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। आसिफ जोखियो जी पहिरीं घरवारी वसंती जोखियो चयो आहे त संदसि मुड़ुस आसिफ जोखियो शीरीन जोखियो सां शादी कई आहे, जंहिंजी मां गवाह आहियां। आसिफ जोखियो शीरीन सां शादी खां लातालगी ज़ाहिर करे छॾी। अदालत वसंती जोखियो खे हिरासत न करण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। कुंडरी वेझो होटल ते वेठल 2 नौजवान फायर हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़तल। नबी सरतर में जवाबदारनि जी फायरिंग में साबिर ऐं जान मोहम्मद चांड मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त ॿई भाइर ॻोठ दंभरली जा रहवासी हुआ, नैम जी मज़दूरी लाइ आयल हुआ। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे, वधीक जांच कई पई वञे। कराची में होटल मालिक शेरी के फोरू संजी कतल कर छॾियो।
पुराणी हाजी कैंप वारे इलाइक़े में होटल मालिक जी फायरिंग में गुलाम मुस्तफ़ा ज़ख्मी अस्पताल में दम ॾिनाई। होटल मालिक गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ग़लत फ़हमी जे बुनियाद ते पेश आयो।